असीं नवंदिरो में IBA सखर जी निगरानी हेठ हलंदड़ गवर्नमेंट गर्ल्स क्लस्टर हाई स्कूल शहर में CPD तहत उस्तादनि खे सिख्या ॾियण लाइ तरबियती वर्कशॉप करायो वियो, जंहिंमें उस्तादनि खे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तरबियत ऐं आगाही ॾिनी वई। वधीक तफ़सील सलीम सोलंकी जी रिपोर्ट में। अॼु जे जदीद दौर में तर्ज़ तालीम बि जदीद हुजणु लाज़िम आहे ऐं उहो तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं उस्ताद जदीद तर्ज़ तालीम जे उसूलनि खां चङी रीत वाक़ुफ़ु हुजे। पुराणे एक्सपीरियंस के भी शेयर कनि था ऐं उन खां पोइ जेके न्यू ट्रेंड्स अचनि था, जेके अपडेट्स अचनि था, उन हवाले सां बि शेयरिंग करे हू नओं एक्सपीरियंस खणी वञनि था त जीअं हू क्लासिस में वधि खां वधि ऐं बहितर खां बहितर सुठो पढ़ाइनि ऐं उन जो फल जेको आहे उहो मासूम ॿारनि ताईं पहुचे। ऐं स्वाट ऐं स्मार्ट जे बारे में सिखियोसीं ऐं क्लास मैनेजमेंट जे बारे में सिखियोसीं। उन जे बारे में असां ॿारनि खे वधीक मालूमात ॾियूं था, वधीक एक्टिविटियूं करायूं। अगरि क्लासरूम में ॿारनि सां असांजो रवैयो कीअं हुजे, ॿार असां कीअं पंहिंजी तारीफ़ ग़ाइब करे सघूं था, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां पढ़ाइणो आहे, हिन में असांखे घणी कुझु ॼाण मिली आहे। ॿारनि जे अंदरि ईअं पियो थिए त जेको पढ़ाई जो पहिरियों हो अनऑर्गनाइज़ तरीक़ो हुयो, उहो ऑर्गनाइज़ तरीक़े सां हले पियो त ॿार असांखे उन सुठे तरीक़े सां जेको आहे सो नतीजा ॾियनि पिया। उस्ताद तालीम सां गॾु शागिर्दनि खे मुआशिरे में रहण ऐं जीअण जा आदाब सेखारनि था। उस्ताद क़ाबिल हूंदा त शागिर्द दरसगाहनि मां क़ाबिल थी मुस्तक़बिल में मुल्क ऐं क़ौम जा सुठा मेमार बणिजी अॻिते ईंदा। कैमरामैन मोहम्मद बख़्श सां गॾु सलीम सोलंकी, धरती TV, नवंदिरो।